अहम ख़बर आहे चोलिस्तान कैनाल लाइ एग्निक जी मंज़ूरी न वठण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। गडियल मुफ़ादन वारी काउंसिल उन ते गौर भी न कयो। सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां मोकिलियल गैर जानिबदार पानी माहिरनि जी टीम पारां चोलिस्तान कैनाल जे 4 किलोमीटर ताईं ठहण जी तस्दीक थी वई आहे। मशीनरी साइट जे वेझो मौजूद आहे, पर चोलिस्तान कैनाल जो कम बंद आहे। एक्निक मंजूरी न ॾिनी त मंसूबे लाइ फंड जारी न कया वेंदा। मंसूबे जो इफ्तिताह पिण गैर कानूनी आहे। अहम ख़बर सां शेयर करे आहियूं कराची मां, जिथे चोलिस्तान कैनाल लाइ एक्निक जी मंजूरी न वठण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहजाद जलबानी खां। जी शहजाद, छा तफ़सील आहिनि हवाले सां वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, चोलिस्तान कैनाल लाइ एक्निक जी मंजूरी न वठण जो इंकशाफ थियो आहे। गडियल मफ़ादन वारी काउंसिल उन ते बि गौर न कयो ऐं इहो फ़ैसिलो करे छॾियो हुयो। सिंध जे वॾे वज़ीर पारां हिकु गैर जानिबदार पाणी माहिरनि जी टीम मोकिली वई। टीम जेको आहे चोलिस्तान कैनाल जे जेको उते विज़िट कयो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते टीम उहा विज़िट कयो आहे। 4 किलोमीटरनि ताईं चोलिस्तान कैनाल जी ठहण जी तस्दीक पिण कई आहे उन टीम। ऐं मशीनरी बाबति पाणी जे माहिरनि जो चवणु हुयो त मशीनरी साइट जे वेझो मौजूदु आहे, पर चोलिस्तान कैनाल जो कमु हाणे बंदि थी चुको आहे। एक्निक मंजूरी न ॾिनी आहे, उन करे इहो गैर कानूनी आहे। एक्निक मंजूरी न ॾिनी, उन जे करे जेको मनसूबे लाइ फंड आहिनि जेके उहे जारी न कया वेंदा। मनसूबे जो जेको इफ़्तिताह थियो हुयो उहो पिण गैर कानूनी तरीक़े सां थियो हुयो। पंजाब में सिंध जेका उहा टीम आहे जेका वॾे वज़ीर हितां मोकिली, उनजो चवणु आहे त पंजाब ऐं सिंध में 17 बैराज आहिनि, जिन मां 3 सिंध में ऐं 14 पंजाब में आहिनि। सिर्फ़ु पंजाब जे हिकु बैराज में हिन वक़्तु पाणी आहे। सिंध जे आबपाशी खाते इहा रिपोर्ट जेका आहे उहा इरसा खे पिण मोकिली आहे। जॾहिं अप्रैल में 16 बैराजनि में पाणी न आहे त पोइ चोलिस्तान कैनाल लाइ पाणी किथां ईंदो, और सिंध जे आबपाशी खाते इहो उन रिपोर्ट में पिण ॼाणायो आहे। इरसा पारां 27 सैकड़ो पाणी जी खोट जी आगाही ॾिनी वई आहे। पंजाब खे 64,000 क्यूसिक, सिंध खे 45,000 क्यूसिक पाणी मिलंदो, बलोचिस्तान खे 500 क्यूसिक ऐं खैबर पख्तूनख्वा खे 1900 क्यूसिक पाणी मिलंदो। और सिंध हिन वक़्तु 50 सैकड़ो पाणी जी खोट खे मोंॾे रही आहे। हिन वक़्तु कपह ऐं चांवर जा फसल न थी सघिया आहिनि। इहा आगाही इरसा खे आबपाशी खाते पारां पिण ॾिनी वई आहे। ऐं जेको वफ़द वियो हुयो हितां पाणी जे माहिरनि जो, उन इहा तस्दीक कई आहे त चोलिस्तान कैनाल जो जेको 4 किलोमीटर आहे उहो तामीर थी चुको आहे, पर हिन वक़्तु उनजो कमु बंदि आहे ऐं मशीनरी उते साइट ते मौजूदु आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।